अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी मां हां फराशा। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां झड़पुनि बावजूद जंगबंदी बरक़रार आहे। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान सां कंहिं बि वक़्तु मुआहिदो थी सघे थो। अमरीकी सदर दावा कई त अमेरिका जा 3 डिज़ास्टर जहाज़ कामयाबीअ सां आबनाई हुर्मुज़ पार करे विया आहिनि। अमरीकी जहाज़नि ते हमिलो बि कयो वियो पर उन्हनि खे को बि नुक़सानु नाहे पहुतो। नंढनि ॿेड़ियुनि खे बि तबाह कयो वियो आहे। ईरानियुनि जी हुकूमत जूनूनियुनि जे हथनि में आहे। ईरान डील वारे मुआहिदे ते बेत न कई बैयत ईरान डील वारे मुआहिदे ते बैयत न कई त अमेरिका इंतहाई शदीद हमला कंदो। ईरान जो अमेरिका ते जंगबंदीअ जी भनकड़ी करण जो इल्ज़ाम। ख़ातमुल अंबिया जे तर्जुमान मूजिबि अमेरिका ख़मेर सुर्ख ऐं कशम जज़ीरनि मथां हमला कया। अमेरिका पारां फ़िज़ाई हमला कुझु मुल्कनि जे सहकार सां कया विया। हुन चयो अमेरिका ईरानी फजीरा बंदरगाह ते बि ईरानी बहरी जहाज़ खे निशानो बणायो। ईरानी फ़ौज फौरी कार्रवाई करे दुश्मन खे मुंहतोड़ जवाब ॾिनो। सलामती काउंसिल में रूस अमेरिका जी पेश कयल ईरान मुख़ालिफ़ करारदाद खे रद्द करे छॾियो। रूसी नुमाइंदे करारदाद खे वाशिंगटन जी छिड़ ॾियारींदड़ कोशिश करार ॾींदे चयो आहे त उन जो मक़सदु बहरान जे असल सबबनि खे नज़रअंदाज़ करे ईरान खे अकेलो करणु आहे। बहरीन, सऊदी अरब, UAE ऐं कुवैत पारां करारदाद जी हिमायत करारदाद में ईरान खां हुर्मुज़ में हमला बंदि करणु ऐं टूल ख़त्म करण जो मुतालबो। राधण वेझो सोलंगी बिरोही तकरार तां वाटड़ू नौजवान मारिजी वियो। धुरियुनि विच में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो। हिक ॿिए मथां फायरिंग। होटल ते कमु कंदड़ पोरियत राबिल जूणे जो गोलियूं लॻण करे ज़ख़्मी। लाड़काणे अस्पताल नींदे रस्ते में फ़ौत। 3 महीना अॻु मेले ते धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झड़े बाद तकरार शुरू थियो। अॻ में बि 3 नौजवान क़तल थी चुका। ॿीहर छिकताण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। सन भरिसां इंडस हाईवे तां हिक ॼणे जो लाश मिलियो। ॼाम शोरो 7 इंडस हाईवे तां मोटरवे पुलिस खे हिक शख़्स जो लाश मिलियो। सुञाणप न थी सघी। छछरेट सन पुलिस जो चवणु आहे त राति देर सां कंहिं गाॾीअ जे टकर में फ़ौत थियल शख़्स दरवेश सिफ़त लॻी रहियो आहे, जंहिं जी सुञाणप नाहे थी सघी।